नाज़रीन ख़बरें अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। ज़िला रिपोर्टर ॾियाम शुरू मोहम्मद सफ़र सेवाणी तहफ़ुज़ अज़ादार कमेटी कोटड़ी पारां सालाना जश्न ईद मिलादिल नबी बुखारीअ जे पिण में वॾे शान व शौक़त सां मल्हायो वियो। उन पुरनूर महफ़िल मीलाद में शहर जे मशहूर ऐं मारूफ़ नात ख़्वान सदर आलम उस्ताद मजीद सिंगार एजाज़ मुस्तफ़ा फ़कीर इरफ़ान अली नादिर अली रिंद रियाज़ अली कमरानी सैद मज़हर शाह बुखारी इमरान शाह काज़मी फ़कीर ज़ुहैब सिद्दीकी रियान अली जमाली दिलदार अली मला सैद मुबशर अली जमशेद कबूलियो ग़ुलाम मुस्तफ़ा राजा महर अली मिठू जान हुसैन ऐं ॿियनि बारगाह रिसालत में हदिया नातूं पेश कयूं। उन पुरनूर महफ़िल जे जश्न में ज़ाकिर अहले बैत सैयद मोहम्मद इक़बाल नक़वी पंहिंजे ख़ुसूसी ख़िताब में चयो त नबी करीम इन दुनिया में तमामु जहाननि लाइ रहमत लिल आलमीन बणिजी आया। हुज़ूर पाक जी ज़िंदगी असां लाइ मशअल राह जी हैसियत रखे थी। इश्क़ मुस्तफ़ा मोमिननि जी मीरास आहे। सैयद इक़बाल नक़वी वधीक चयो त असां केॾा न ख़ुशि नसीब आहियूं जो असां सरकार जो मीलाद मल्हाए पंहिंजे आका करीम सां मोहब्बत ऐं अक़ीदत जो इज़हार करियूं था। हिन उन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदे चयो त हीअ असां लाइ वॾी सादत ऐं एज़ाज़ आहे त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब ऐं सरदार अंबिया उन मीलाद में शिरकत करण वारनि शहर जे मोज़ज़ीन सरकार जे मोज़िज़ महिमाननि जी मेज़बानीअ जो असांखे शरफ़ अता फ़रमायो। आख़िर में हिन महफ़िल में आयल अवाम में लंगर तक़सीम कयो वियो।